नाज़रीन, हैदराबाद कैंटोनमेंट बोर्ड के चूंडुनि लाइ पोलिंग जो अमल जारी है। उन सिलसिले में 10 वार्ड्स से 74 उम्मीदवार मैदान से लथियल आहिनि, जॾहिं त सिक्योरिटी जा इंतज़ाम भी सख्त किया विया आहिनि। उन हवाले से वीडियो ते मौजूद है नसीर चन्ना। जी नसीर जी बिल्कुल, हैदराबाद में कैंटोनमेंट बोर्ड जी इलेक्शन जो सिलसिलो है वो जारी है। सुबह 8 बजे का पोलिंग की जो शुरुआत हुई वह थी। हैदराबाद में मजमूई तौर पर जो है सो 10 वार्डन में 35 पोलिंग स्टेशन से 130 वोटिंग बूथ कायम किया विया आहिनि, जिनमें मुख़्तलिफ़ इलाइक़नि में माण्हू वोट कास्ट करण जे लाइ अची रहा आहिनि। 48,965 वोटर जो आहिनि उहे अॼु पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमालु कंदा। पाकिस्तान पीपल्स पार्टी, तहरीक इंसाफ़, MQM पाकिस्तान समेत ऐं आज़ाद उम्मीदवारनि समेत जो है सो 74 उम्मीदवार इलेक्शन में हिस्सो वठी रहा आहिनि। सभिनी पोलिंग स्टेशन से सिक्योरिटी जा इंतज़ाम जो आहिनि उहे इंतहाई सख़्त किया विया आहिनि। पुलिस सां गॾु रेंजर्स जा जवान भी मुक़ररु किया विया आहिनि। वार्ड नंबर 1 खां वठी 10 वार्डन में जो है सो पोलिंग स्टेशन से सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त आहिनि। ऐं कैंटोनमेंट बोर्ड जी इलेक्शन्स में माण्हुनि जी आमद जो सिलसिलो है वो भी जारी है। हैदराबाद में इलेक्शन कमीशन पारां DRO ऐं रिटर्निंग कैंटोनमेंट बोर्ड जो CEO आहे उनखे रिटर्निंग ऑफिसर मुक़ररु कयो आहे। वार्ड 1 ते जो है 6, 2 ते 10, 3 ते 4, 4 ते 5, 5 ते 9, 6 ते 7, 7 ते 11 का वठी वार्ड 10 ते 8 जो उम्मीदवार आहिनि उहे अॼु पंहिंजी क़िस्मत आज़माए रहिया आहिनि। जी।